मूंखे यादि आयो अनवारुल काकड़ साहब जो नालो ॿुधी त जॾहिं ग़ुलाम इसाक़ खान मरहूम ऐं नवाज़ शरीफ़ साहब जो झगड़ो थियो त ॿई अटकी पिया पाण में त पोइ तव्हांखे यादि हूंदो मशहूरु ज़माना काकड़ फॉर्मूला आयो वहीद काकड़ साहब हुन आर्मी चीफ हुआ एक्स आर्मी चीफ हुआ त उन्हनि अब्दुल वहीद काकड़ साहब त उनखे त भई ॿई वञो हिकिड़ो ठाह कराए वियो मुल्क में वरी इलेक्शन थी त उनखे चयो वेंदो काकड़ फार्मूला त वरी पाकिस्तान में हिकिड़ो दफ़ो काकड़ फार्मूला अची वियो आहे ऐं सो अनवारुल हक़ काकड़ साहब प्राइम मिनिस्टर थी विया आहिनि हाणे जेसिताईं ॿ टे ॾींहं मुंहं ते नालो चढ़े असांखे ख़बर ई कोन्हे केरु माण्हू सो ज़ाहिर बाप पार्टी जा आहिनि जी ऐं बाप लोग ज़ाहिर पाण खे सभिनी खे ख़बर आहे त बाप पार्टी छा आहे बाप जी आहे सो बाप तो बाप होता है सो हाणे तव्हांखे को हरूभरू शक शुबो न रहणु खपे त हीउ को 3 महीननि लाइ न आयो आहे जी हा क्लियर आहे ठीकु आहे ऐं सफ़ा अहिड़ो शरीफ़ माण्हू आहे जेको न को कंहिंखे पुछंदो न कुछंदो जेको चयो वेंदो हसी ख़ुशी कंदो ऐं खेसि घणी ख़बर बि न हूंदी पर ख़बर हूंदी बि त हरूभरू दिलि में न कंदो जी हा त हुनजा इख़्तियार उरांगिया पिया वञनि या छा पियो थिए जी हा सो हाणे ज़ाहिर काबीना में ॾिसूं हफ़ीज़ शेख टाइप माण्हू ॿिया टिया हाणे हिते अची सेकेंड ॾिसूं त केरु अंडर काकड़ साहब हफ़ीज़ शेख साहब हा अंडर काकड़ साहब हफ़ीज़ शेख साहब हा हा छा आहे नो प्रॉब्लम सो लेकिन इहो ज़ाहिरी तरह नज़र अचे पियो त काकड़ साहब अनवारुल हक़ काकड़ साहब जेको आहे इलेक्शन कराइण त 3 महीननि में न आयो आहे सो दैट इज़ दैट अच्छा पोइ तव्हां ॾिसो त राजा रियाज़ साहब नालो अपोज़िशन लीडर जंहिंको पाण हिकिड़ी पार्टी जो लोटो आहे यस उनजी न का हैसियत आहे न कुझु ऐं हुनजो को बि किथां बि परे तरे खां किथां बि वास्तो कोन्हे अनवारुल हक़ काकड़ साहब सां को बि न हुन शायदि नालो पहिरियों दफ़ो ॿुधो हूंदो जॾहिं हुनखे पर्ची ते लिखी ॾिनो हूंदो त इहो वञी नालो पढ़ पर मूंखे ज़ाहिर ऐं शहबाज शरीफ़ साहब ऐं इत्तेहादियनि को चूं चढ़ाव न कई छाकाणि त सिधी ॻाल्हि हुई त पंहिंजो राजा रियाज़ साहब जेके अपोज़िशन लीडर आहिनि उन चयो त बाबा हीउ नालो सम्झो था कंहिंजो लिखियलु आहे कहिड़े लेटर हेड ते लिखियलु आहे त हुननि शहबाज शरीफ़ साहब जो बिल्कुलु हाज़ुर त ॻाल्हि इहा आहे त सिर्फ़ु एतिरी ॻाल्हि कई शहबाज शरीफ़ साहब ते नालो पाण न ॾिनई त सुभाणे तारीख़ में जेको ही निगरान हुकूमत मामलात कंदी उनजी ज़िम्मेवारी हुन ते न अची वञे पर इहा ज़िम्मेवारी ईंदी हिननि इत्तेहादी हुई जेको कुझु 8, 9, 10 महीननि में थींदो मुल्क जे अंदरि हीअ जेके इत्तेहादी हुकूमत आहे शहबाज शरीफ़ ऐं पीपल्स पार्टी हीअ हुनखां भरी ज़मा न थी सघंदा छाकाणि त हिननि इतफ़ाक़ कयो आहे हिन नाले कंसेंसस आहे सो बहरहाल हाणे ॾिसूं त सिंध जो काकड़ केरु आहे मुल्क जो काकड़ त अची वियो हाणे ॾिसूं सिंध जो काकड़ केरु